अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4JDO न्यूज़ है यहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। काज़ी अहमद मां बिलाल कल्यार जी काज़ी अहमद शहरी दुकानदार इताद काज़ी अहमद जे सदर बाबू सरफराज राजपूत हरजी मल ठकुर अली खान जतोई मलक शहजाद दिलीप कुमार धर्मी दीवान ऐं ॿियनि जगवाणी में शहर ऐं दुकानदारनि वॾे अंग में तहलका प्रेस क्लब अॻियां पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मीडिया सां अॻुवाननि ऐं दुकानदारनि ऐं शहरनि ॻाल्हाईंदे चयो त मुसलसिल 2 महीननि खां कोरोना वायरस जे करे लॉकडाउन सबबि असां नंढनि दुकानदारनि जा दुकान बंदि पियल आहिनि ऐं कलाक अधु दुकान खोलण जी बि इजाज़त नथी ॾिनी वञे। पुलिस इंतज़ामिया पारां ना इंसाफ़ियूं कंदे लटियूं वसायूं थियूं वञनि। हिननि चयो त इंतज़ामिया सां फुल ताउन करण बावजूदि दुकान खोलण नथा ॾिना वञनि, जंहिं करे सख़्तु परेशान आहियूं ऐं फाका कशीअ जो शिकार आहियूं। हिननि चयो त असांखे SOPs तहत दुकान खोलण जी इजाज़त ॾिनी वञे। असां दुकानदार उन SOPs ते अमल करे इंतज़ामिया सां भरपूर ताउन करण लाइ तयार आहियूं, रुॻो इजाज़त ॾिनी वञे। हिननि वज़ीर आला सिंध DC शहीद बेनज़ीर आबाद SSP नवाब शाह ऐं ॿियनि बस वारनि खां मुतालबो कयो आहे त खुदारा असांखे SOPs तहत दुकान खोलण जी इजाज़त ॾिनी वञे ऐं असांखे फाका कशीअ खां बचायो वञे। 4JDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो 4JDO न्यूज़।